अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूँ आपका अपना असलम भुट्टो और मैं अपने यूट्यूब चैनल के थ्रू आप लोगों से मुखातिब हूँ। हम लोग इस वक्त एक होटल की तरफ रवा दवा है जहाँ एक तकरीब मुनक़द की गई है। जनाब हमीद भुट्टो साहब जो सिंध वेलफेयर ट्रस्ट के नाम से उनका एक इदारा है, उन्होंने एक ईद मिलन पार्टी रखी है। उस पार्टी में शिरकत के लिए मैं सलीम जान बलोच और हर दिल अजीज़ शख्सियत जनाब एजाज़ बुर्रो साहब आपको खुशामदीद कहते हैं हम इस ईद मिलन पार्टी के लिए जहां हम जा रहे हैं। वेलकम वेलकम सर। आप जनाब सलीम बलो साहब, आपको बहुत मुबारक हो कि आप इस अच्छे दिन के लिए हमारे साथ हैं। वैसे आप अक्सर अपनी गर्लफ्रेंडों के साथ घूमते रहते हैं, आज आपने हमें टाइम दे दिया है, बड़ी बात है। नहीं, कभी कभी ये मिलन पार्टी जो है कि मिलाप होना चाहिए। एक साल में एक दिन आता है, अच्छे दोस्तों की गैदरिंग होती है। अमीन भुट्टो साहब की एक अच्छी आदत है कि वो ईद मिलन पार्टी हर साल करते हैं और अपने दोस्तों को बुलाते हैं, फिर सारे दोस्त मिलाप होता है। जी हाँ, हम अभी मेरान होटल की तरफ जा रहे हैं जहाँ पे ये पार्टी रखी गई है। वहाँ पे बहुत से और ज़बरदस्त आर्टिस्ट आएंगे जिनसे बारी बारी हम आप को दिखाएंगे, उनसे बातें भी करेंगे, उनके ख्यालात भी जानेंगे और आप सब लोगों को बहुत अच्छा लगेगा। आपको एक नई चीज़ मिलेगी, क्योंकि हर आर्टिस्ट का अपना एक अंदाज़ होता है, अपनी एक एंटरटेनमेंट होती है। तो आपको बड़ी खुशी होगी। रंग बिरंगे लोग आएंगे जिसमें मेल आर्टिस्ट भी है, फीमेल आर्टिस्ट भी है। बोलो साहब, ये सारे आर्टिस्ट हैं, इतने फेमस आर्टिस्ट हैं, पाकिस्तान के नंबर 1 पे स्टार हैं। अच्छा, ठीक है, तो हम होटल पहुंच के फिर आपसे बात करते हैं। दोस्तों, ही अमीन भुट्टो साहब आए जैसे सदत असां जो हिते मेरान होटल में आया आहियूं। अॼो की गैदरिंग में असांजा बहितरीन आर्टिस्ट आहिनि ऐं ॿिया अचणा बि आहिनि। अमीन साहब, तव्हां हमेशह ईद जे मौक़े ते को न को अहिड़ो प्रोग्राम रखंदा आहियो, इनजी ख़ासि वजह छा आहे? भाईजान, ईद जो मौक़ो मोहबत जो खुलूस जो ख़ुशी जो मौक़ो आहे, जंहिंमें चाहींदा आहियूं त कराची जा रज़ फनकार बि पाण में मिलनि। लाड़काणी ॿियनि शादियूं थियनि पियूं त कराची जा फनकार जो बि मौक़ो हूंदो आहे, पाण में अचनि खे बातो पायूं। हर को पंहिंजी ख़बर में वरितलु आहे, पर हिते मोहबत घुराइण जे लाइ पाण में गॾु आहियूं। महिरबानी दोस्तों। ही नसरीन नाज़ आहे, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। ऐं नसरीन उहा आर्टिस्ट आहे जंहिं वटि उमिरि जो को बि दौर कोन आयो आहे। छो त मां नसरीन खे उन वक़्त खां सुञाणा जॾहिं PTV ते असां गॾु हूंदा हुआसीं। ऐं कुझु ॾींहं अॻु में मां हिकिड़ो व्लॉग बि रिकॉर्ड कयो हो जेको तव्हां ॾिठो। अॼु वरी नसरीन नए रंग में, नए रूप में, नए लिबास में, नई ज्वेलरी सां गॾु आई आहे ऐं ॾाढी सुहिणी पई लॻे। ऐं अॼु ईद मिलन पार्टी आहे, तव्हां छा चवंदव? पहिरीं त सभिनीनि खे मुबारकबाद ऐं ख़ुशी इहा आहे त माशाल्लाह एॾी सुठी गैदरिंग आहे, एॾी सुठी गैदरिंग आहे जो सभु असीं गॾु वेठा आहियूं ऐं इंजॉय पिया कयूं। ऐं इहे ॾींहं कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, सालनि में ईंदा आहिनि, पर माशाल्लाह अॼु जेको ॾींहुं आयो आहे, असलम असां सां गॾु आहे या जेके बि आर्टिस्ट आहिनि, सभु भेणियूं असीं गॾु आहियूं पाण में। ऐं ईद जो ॾींहुं, ईद जी गैदरिंग आहे हिकिड़ी, जेकी ख़ुशी आहे त लॻे थो त वाकई अॼु असांजे लाइ ईद आहे। थैंक यू वेरी मच, थैंक यू। ही उहा छोकिरी चइजे, छो त ही जॾहिं बि नज़र ईंदी आहे कंहिं स्क्रीन ते त तक़रीबन छोकिरी ई हूंदी आहे। ऐं हिनखे इतफ़ाक़ आहे जो छोकिरियुनि वारा रोल कोन था मिलनि, पर तंहिं हूंदे बि जेके रोल करे थी उहे ज़बरदस्ती करे। तव्हां छा चवंदा आहियो इहे पार्टी में? अॼु तमामु घणो मज़ो अची रहियो आहे ऐं सभु असांजा फ्रेंड्स, असांजा सीनियर आर्टिस्ट ऐं असांजे डायरेक्टर सभिनी सां मुलाक़ात थिए पई। ऐं जीअं जीअं ईंदा था वञनि सभिनी सां मुलाक़ात थिए, काफ़ी इंजॉय था कयूं असां ऐं काफ़ी सुठो एटमॉस्फेयर आहे, तमामु घणो मज़ो थो अचे। Sailoring ain't got no cigarettes, but trailer for sailoring. Give don't pay no trailer for sailoring. Trailer
for sailoring. Ain't got no trailer for sailoring. Give man a man by no man. Give the road trailer for sailoring. Man trailer for sailoring. Ain't got no cigarettes, but give man a man by no man. Don't pay trailer for sailoring. Rules the let trailer for sailoring. Ain't got no trailer for sailoring. Give man a man by no man. Give the road. दोस्तों ही वह हसीना है जेका तकरीबन हर फंक्शन में पंहिंजे पूरे मेकअप सां आबो ताब सां नज़र ईंदी आहे। अॼु वरी असां गॾु आहियूं, उन्हनि बि गॾु हुयासीं, अॼु बि गॾु आहियूं ऐं अॼु जो प्रोग्राम जेको आहे सो ईद मिलन पार्टी आहे आर्टिस्टनि जी। सो तव्हांजी छा फीलिंग्स आहिनि? माशाल्लाह सुठो थो लॻे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मां पाण ख़ुशि आहियां हिते अची करे। अच्छा, मां वरी इन लाइ वधीक ख़ुशि हूंदो आहियां तव्हांखे ॾिसी जो तव्हां अजीब हिकिड़े नए अंदाज़ में ईंदा आहियो, जहिड़ो की तव्हां नओं जनम वरितो हुजे। थैंक यू सो मच, महिरबानी तव्हां मूंखे। थैंक यू।